जय झूलेलाल। लाइफ एंड स्टोरी ऑफ झूलेलाल। झूलेलाल जी कथा ऐं जीवनी हिन मां असां नंढा नंढा एपिसोड ठाहे करे असांजे लाइ कहिड़ी सिख्या आहे इन जो अभ्यास था कयूं। असां पंहिंजे जीवन में उहा सिख्या कीअं उतारियूं ऐं पंहिंजो जीवन कीअं सफल कयूं, इन जा नंढा नंढा फॉर्मूला हिन कथा में ॾिना आहिनि। हीअ कथा असां सत्संग सिंधीअ में था कयूं। इहा ई स्टोरी ऐं इहो ई एनालिसिस हिन किताब में बि आहे, सिंधियत जंहिंजो नालो आहे। त असां मिर्ख शाह जे फरमान खां वठी शुरूआत कई। तंहिंखां पोइ झूलेलाल जो जनमु थियो, तंहिंखां पोइ छठी थी, मुंडण थियो, तंहिंखां पोइ गुरुकुल में उनजी एडमिशन थी ऐं गुरु मंत्र बि मिलियुसि। गुरु मंत्र मिलियुसि माना उनजी शिक्षा पूरी थी वई। ही इज़ कंप्लीटेड हिज कोर्स। पहिरें ज़माने में हीअ सिस्टम हुई त ॿार गुरुकुल वेंदा, पढ़ाई कंदा, 12 साल 14 साल गुरूअ वटि वेंदा, उनखां दीक्षा वठंदा, मंत्र वठंदा ऐं तंहिंखां पोइ संसार में ईंदा, तंहिंखां पोइ गृहस्थाश्रम में ईंदा। यदि कोई शिक्षा न वठे ऐं सिधो संसार में टुॿी ॾे त उहो डगमगाईंदो, हमेशह उनखे ॿुॾण जो भउ लॻो हूंदुसि। पर शिक्षा वठी ईंदो, संसार में जंप कंदो, तरी वेंदो। इहा भावना आहे एजुकेशन जे पुठियों। त असां संसार में जीअं बि रहूं, जिते बि रहूं, जेको बि कमु कयूं, असां पाण खे सुरक्षित रखूं। कोई भउ न, कोई गुस्सो न, कोई बि दुख न, संसारी कोई बि ट्रबल न अचे। भले अचे पर असांखे न सताए। इहा शिक्षा जेका आहे, इट एक्ट्स लाइक प्रोटेक्शन, इंसुलेशन। त हाणे झूलेलाल जी पढ़ाई पूरी थी, तंहिंखां पोइ हू घर में आयो, गृहस्थाश्रम में एंट्री कयईं। ऐं जॾहिं ॿार पढ़ी ईंदा आहिनि त उनजा माउ पीउ चवंदा आहिनि भई हाणे कमाईअ ते लॻी वञ। झूलेलाल जी माउ बि इहो ई चयो, हाणे तूं आएं कमाईअ ते लॻी वञ। पोइ उनखे राह ठाहे ॾिनई, सम बीन्स, ऐं चईं वञ बाज़ार में विकिणी अच। सिंधूअ जे किनारे ते उते बाज़ार भरंदी हुई, जाम माण्हू उते ईंदा हुया। त जेके बि वापारी हूंदा हुया उते ईंदा हुया। त ही बि हाणे वापारी ठही वियो। झूलेलाल पंहिंजा राह खणी सिंधूअ जे किनारे ते आयो, हिकु साफ़ सुथरी जॻह ॾिठईं, उते पंहिंजो थाल रखियईं, माण्हुनि खे घुरायईं ऐं अधु सेसा विराए छॾियईं। सभिनी खे थोरी थोरी करे पहिरियों सभिनी जो पेट पालियईं। पोइ जेका अधु बची हुअसि थाल में, उहा दरिया खे अर्पण कयईं। दरिया में झूलेलाल जो जेको वाहन आहे, व्हीकल आहे, उहो रहंदो आहे, उनखे अर्पण कयईं। ऐं तंहिंखां पोइ सभिनी खे जमा करे सत्संग कयईं। काफ़ी 2-4 कलाक सत्संग हलियो। उन्हनि खे कथाऊं ॿुधायईं, उन्हनि खे शास्त्रनि जो ज्ञान ॾिनई, सेल्फ नॉलेज ॾिनई। जॾहिं सत्संग पूरो थियो त चईं मुंहिंजो थाल किथे आहे? त थाल पाणीअ मां वहंदो आयो झूलेलाल वटि पंहिंजो पाण, ऐं उन में हिकदमि अच्छा ऐं सुठा क्वालिटीअ जा चांवर हुया। उन ज़माने में अच्छा चांवर हथ सां चांवर साफ़ कंदा हुया त उहे ब्राउन रहिजी वेंदा हुया। त अच्छा माना रिच, रिच माना प्रॉस्पेरिटी। त अच्छा चांवर माना जेके प्रॉस्परस हुया, जेके राजा हुया या शाहूकार माण्हू, उहे अच्छा चांवर खाईंदा हुया। ऐं वाइट कलर, अच्छा माना वाइट, वाइट इज ऑल्सो सिंबल ऑफ पीस। त छा मिलियोसि झूलेलाल खे बदिले में? प्रॉस्पेरिटी एंड पीस, ॿई हिकदमि मिलियसि। पहिरियों आयो, काई अपेक्षा रखियईं भई मुंहिंजा राह वठो, हेतिरा पैसा ॾियो, कुझु बि न घुरियो अथईं। जस्ट शेयरिंग, शेयरिंग, तंहिंखां पोइ केयरिंग। उनखे प्यार सां सत्संग ॿुधायो अथईं। कोई स्वार्थ न आहे हिन में, भई मूंखे कुझु ॾींदव तव्हां, कुझु न पुछियो अथईं। मुंहिंजे माउ मूंखे मोकिलियो आहे, कमाई करे अचु।
न, ही सभु विराए छॾियईं। छा हुयुसि? इहे राह हुयसि, ॾेई छॾियईं। ॿियो ज्ञान हुयुसि, ॾेई छॾियईं। ऐं ज्ञान उहा संपत्ति आहे जेका ॾियण सां वधंदी आहे, इहा घटिजंदी न आहे। कर्म कयईं, कर्म कयईं त कर्म जो फल बि मिलियुसि। जेको कर्म कंदो उनखे फल ज़रूरु मिलंदो। जीअं कर्म तीअं फल। हाणे हिन निस्वार्थ भावना सां कर्म कयो, हुनखे हिकदमि सुठी क्वालिटीअ जा राइस मिलिया, चांवर मिलिया, खणी आयो, माउ खे ॾिनई, माउ ॾाढी ख़ुशि। पोइ वरी ॿिए ॾींहं ते राह ठाहे ॾिनई, सेम कार। टे ॾींहं ते राह ठाहे ॾिनई, सेम कार। ते माउ त ॾाढी ख़ुशि थी वई, पर हाणे संशय आयुसि, भई हीउ हेॾो कमाई करे कीअं थो? मुंहिंजो पुटु एॾो कमाई करे कीअं थो? पोइ रतनचंद खे चई, माना झूलेलाल जो पीउ, भई वञ हिन जे पुठियां पुठियां वञ, ॾिस छा थो करे। पोइ रतनचंद लिकी करे हिन जे पुठियां पुठियां वियो। ॾिठई ही राह विराए छॾियईं। पहिरियों त अचरज लॻुसि, राह दरिया खे ॾेई छॾियईं। वरी अचरज लॻुसि। तंहिंखां पोइ सत्संग कयईं। रतनचंद सॼो सत्संग ध्यान सां ॿुधो। हुयो लिकियल, पर ध्यानु ॾिनई सॼो, भई छा थो चए। ऐं तंहिंखां पोइ जॾहिं हुनखे रिटर्न्स मिलिया, फल मिलियुसि, त हिनखे हिकदमि सरप्राइज़ थी वियो। उते जो उते रतनचंद झूलेलाल खे समर्पण करे वेही रहियो, भई हीउ मुंहिंजो गुरु आहे। हाणे ॾिसो केॾो बदिलाव अची वियुसि। He became follower of his son. ईअं हीअ कथा आहे। तंहिंखां पोइ कथा वधंदी वेंदी, पर अॼु असां इन एपिसोड ते ख़ाली वीचार कंदासीं। शिक्षा पूरी करे आयो आहे, कमाईअ ते लॻो आहे, सत्संग ॿुधाया अथई, सेसा विराई अथई, ऐं रिटर्न में हुनखे अच्छा चांवर मिलिया आहिनि। ऐं तंहिंखां पोइ रतनचंद हिन जो फॉलोअर्स थी वियो। हीअ कथा जो हिकु नंढो एपिसोड आहे। इहो एपिसोड पहिरियों असांखे इहा लेसन थो ॾिए त यू मस्ट एक्ट इन लाइफ। तव्हां अवतार पुरुष आहियो, तव्हांजो मक़सदु आहे कुझु, पर तॾहिं बि कर्म करिणो आहे। प्रभु रामचंद्र खे राजा थियण जी ज़रूरत न हुई, हू त पहिरियों ई राजा हुयो, पर पंहिंजो कर्म फर्स्ट क्लास नमूने सां कयो अथई। जॾहिं हू पुटु हुयो, पुट जो कर्म कयईं, आदर्श पुटु। जॾहिं पति हुयो, पतीअ जो कर्म कयईं। जॾहिं दुश्मन साम्हूं आयसि, दुश्मन सां कीअं हलिजे उहो बि कयईं। जेको बि हुनखे कमु मिलियो सभु। ईअं न चई भाई हीअ मां छो कयां, मां हुन में छो वञा, बिल्कुलु बि न। हीअ मुंहिंजी ड्यूटी आहे, हीअ मूंखे करणी आहे। कृष्ण भॻवान खे कहिड़ी ज़रूरत हुई त वञी अर्जुन जो रथ हलाए? केरु हलाईंदो? असांखे कोई चए वञ अर्जुन जो रथ हलाए, हलाईंदासीं? ड्राइवर थींदासीं? असांखे पंहिंजी कार आहे, असां पंहिंजी कार हलाईंदासीं, ॿिए जी कार छो हलायूं? राजा हुयो, नगरी ठाही हई, ऐं अहिड़ी नगरी जिते हर इंसान ख़ुशि हुयो। उहा छॾे करे कौरवनि वटि आयो आहे, पांडवनि वटि आयो आहे, उन्हनि जी सुलाह कराइण जी कोशिशि कई अथई। तंहिंखां पोइ अर्जुन जो रथ हलायो अथई, माना कर्म कयो अथई। त एक्शन इज़ इनएविटेबल। असांखे कर्म करणो ई पवंदो। जेको कर्म न कंदो उहो हिन साइकिल मां उथारे करे ॿाहिरि कढियो वेंदो। तव्हां सोचो, ऑर्केस्ट्रा थी हले, हर कोई पंहिंजो पंहिंजो इंस्ट्रूमेंट थो वॼाए, हिकिड़ो चए न मां न वॼाईंदुसि, छा कंदा? हुनखे खणी ॿाहिरि रखी ईंदा। यू आर नॉट फिट फॉर ऑर्केस्ट्रा। तीअं जेको कर्म न कंदो हुनखे चवंदा यू आर नॉट फिट फॉर दिस लाइफ। ही विल बी सेपरेटेड, ही विल बिकम अनहैप्पी, डिप्रेस्ड। हिन संसार में हर ॻाल्हि ॼण त प्री प्लान्ड आहे। केॾो एक्यूरेसीअ सां कमु थो थिए, तव्हां इमेजिन बि न करे सघंदव। ही असां सांस खणूं था ऐं सांस छॾियूं था।
जॾहिं हीअ सांस छॾियूं था असां, हवा जेका असांजे अंदरूं मां निकिती आहे ॿाहिरि, इनखे ताबड़तोब हटाइणो आहे। इहा न वेंदी पासे त असां 5 मिंट में कोलैप्स थी पवंदासीं। ही जेका असां छॾियूं था कार्बन डाइऑक्साइड, इन मां कार्बन मोनॉक्साइड ठहंदी ऐं इहो पॉइज़नस गैस आहे। त हिनखे हटाइणो आहे ऐं ॿी फ्रेश हवा खणी अचणी आहे। वरी उहा अची वई, उनखे हटाइणो आहे, ॿी फ्रेश हवा खणी अचणी आहे। हर तव्हां घणियूं सांसूं था खणो, ओतिरो टाइम ते उनखे हटाइणो आहे। हीउ कमु केरु थो करे? हवा खे इहा ज़िमेदारी ॾिनी अथऊं त भई तूं हितां जो गंदी गैस खणी वञ, प्लांट में खणी वञ, उते साफ़ करे वरी खणी अच। कमु ॾिनो अथई, कंहिं त इहा योजना ठाही आहे। असांखे पाणी पीअणो आहे ॾींहं में 8 गिलास, ऐं उहो बि मिनरल वाटर खपे। तव्हां हिकदमि प्योर वाटर न पी सघंदव। त केतिरी योजना ठाही अथऊं, समुंड मां खारो पाणीअ जो मिठो करे पहाड़नि ते वञी रखियो अथई। तंहिंखां पोइ वहंदो वहंदो ईंदो, उन में मिनरल्स एड थी, पोइ असांजे घर में ईंदो, पोइ असां पीअंदासीं। हा हा हा, सुकून मिलंदो। असांखे हाणे थधि में मटर खाइणा आहिनि। असांजे सिहत लाइ थधि में मटर सुठा हूंदा आहिनि, पर पहिरियों ई कंहिं त कहे इन जा ॿिज पोखे रखिया आहिनि इन एडवांस। ॾिसो, असांजे खाइण पीअण वैरायटी, घणा फ्रूट्स, हर महीने नओं फ्रूट। ही सॼी योजना ठहियल आहे। इन हिसाब सां असांजो बि कुझु स्वभाव आहे, असांखे बि कुझु वर्क अलॉटेड आहे। पर अहंकार वश, अरे मां मूं वटि जाम पैसो आहे, मां छो कमु कयां? Then you are not fit in this cycle. त झूलेलाल ॾिसो अवतार पुरुष हुयो, कमु अञा बाक़ी अथसि। मेरी शाह वटि वञिणो अथसि, उनखे सेखार, इहो मेन कमु अथसि। पर पहिरियों कम ते लॻी वियो। अचण सां ई जीअं पंहिंजो एजुकेशन पूरो कयईं, स्टार्टेड वर्किंग। असां कमु न कंदासीं त छा थींदो? यू स्टॉप एवरीथिंग। छा थींदो सोचो? जीअं असां आहियूं तीअं न आहियूं। यदि असां हिन संसार में कॉन्ट्रीब्यूट नथा कयूं त वी आर एज गुड एज नॉट देयर। त असांखे योगदान ॾियणो आहे, सभिनी खे योगदान ॾियणो आहे, तॾहिं ही व्हील ऑफ लाइफ चङी तरह घुमंदो। न त हिन में डिस्टर्बेंस ईंदा। पोइ जॾहिं डिस्टर्बेंस ईंदा, असां भॻवान खे दोष ॾींदासीं। भॻवान जो हिन में कहिड़ो दोष आहे? दुख तव्हां तयारु कया, मुसीबतियूं तव्हां तयारु कंदव, दोष भॻवान खे कीअं ॾेई सघंदव? असांखे हुन मोकिलियो आहे, भई ही कमु अथई तुंहिंजो, तुंहिंजे लाइकिंग जो, इहो तूं करे अचु। त पहिरियों लेसन, असांखे पंहिंजो कमु करिणो आहे। यू कैन नॉट सीक रिटायरमेंट, अर्ली रिटायरमेंट। ख़ासि करे यंग एज में शिक्षा पूरी थी त उन टाइम ते ही, दैट इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट पीरियड ऑफ लाइफ। उन टाइम ते तव्हांखे संसार जो आजमूतो न ईंदो त तव्हां कामयाबु न थी सघंदो। अच्छा, हाणे कमु त करिणो आहे, ओके, हाणे कहिड़ो कमु कयूं असां? असां घर संभालियूं, फैक्ट्री संभालियूं, दुकान संभालियूं, क्रिकेट खेॾूं, गानो ॻायूं, कहिड़ो कमु कयूं? तव्हां ॾिसो, हर प्राणीअ खे हिकु कमु अथव। मधुमक्खी माखी ठाहींदी आहे, पर माखी खाईंदी आहे, ठाहींदी बि आहे, खाईंदी बि आहे, पर उनखे कमु ॾिनो अथई पोलनाइज़ेशन जो। अॼु मधुमक्खीअ खे तव्हां कढी छॾींदव त 4 साल में असां बि ख़तमु थी वेंदासीं। त सभिनी खे कमु ॾिनो अथई, दे आर प्री प्रोग्राम्ड। ऐं असांखे बि कमु ॾिनो अथई, त कमु असां उहो कयूं जंहिंमें असांखे मज़ो अचे, जंहिंमें जेको असां प्यार सां कयूं। तव्हां ज़बरदस्तीअ सां कमु कंदव, मूंखे पैसो खपे, मां हीउ कंदुसि, मां दुकानु संभालींदुसि, पीउ जो दुकानु आहे मां बि संभालींदुसि, ज़बरदस्ती पाण ते कंदव, भले पैसो कमाईंदव,
झूलेलाल सिख्या वठी आयो, उते अवतार पुरुष हुयो, उनजो पहिरियों पहिरियों कमु आहे माण्हुनि खे मां ज्ञान ॾियां, हुन वटि ज्ञान हुयुसि, त हुनजो लाइकिंग जो, ही वॉज एंजॉइंग दैट वर्क। हू रहां विकिणी करे वधीक पैसा शायदि बि कमाए सघे हा। तीअं असांखे पंहिंजो हिकु नेचर आहे। पीउ जो किराने जो दुकानु आहे, पर मूंखे इलेक्ट्रॉनिक में इंट्रस्ट आहे, त मूंखे इलेक्ट्रॉनिक जो दुकानु खोलणो आहे। पीउ डॉक्टर आहे, पर मूंखे क्रिकेट में इंट्रस्ट आहे, मां क्रिकेट खेॾंदुसि दिलि सां। सचिन तेंदुलकर ॾींहं राति ख़ाली क्रिकेट सोचींदो हुयो, ॿियो कुझु बि न। कंहिंखे संगीत में, गायन में, संगीत में, क्लासिकल म्यूज़िक में एतिरो इंट्रस्ट हूंदो आहे, 12 कलाक 14 कलाक 16 कलाक रियाज़ कंदा आहिनि। भई तव्हांखे कंहिं चयो आहे? कोई न चयो अथव, कोई हुनखे असाइन करे न मोकिलियो आहे, ही तूं रियाज़ न कंदे त तोखे असाइनमेंट न मिलंदे, ईअं कोई कॉन्ट्रैक्ट न आहे। पर हुनखे बचपन खां वठी संगीत में इंट्रस्ट आहे, त हू संगीत सिखे, संगीत करे। त इहा सेवा अथव। भले तव्हां मुबदिलो वठंदव, पर इहा आहे सेवा। हिकु दुकानदार सेवा ॾींदो आहे, माना काथूं काथूं शयूं जमा करे उते पंहिंजे पब्लिक खे विराईंदो आहे, तंहिंखां पोइ उनखे मेवा मिलंदो। सेवा न ॾींदो त कोई न पुछंदुसि, कढी ॿाहिरि फिटी कंदसि, ॿियो खणी अचो। त कमु असां कयूं, कर्म असांजी ड्यूटी आहे, पर कर्म कंदे वक़्तु असांखे उन में सुकून मिले, शांती मिले, इहो कमु करिणो आहे। भले असां 16 कलाक कमु कयूं, उहो ई, पर तव्हां टेंशन खणी था कयो, BP थो वधे, तंहिंजी माना तव्हांजो ही कमु सुटेबल न आहे। असां रूटीन वर्क जो ॻाल्हि नथा कयूं। मां सुबुह जो उथियुसि, ब्रश कयो, सनानु कयो, नाश्तो, इहो कर्म न आहे। इट्स नॉट पार्ट ऑफ कर्म। कर्म उहो थींदो आहे जेको तव्हांखे वधारे, तव्हांजी इकोनॉमिक प्रोग्रेस करे, तव्हांजी फिज़िकल प्रोग्रेस करे, तव्हांजे मन खे शांती पहुचाए, ऐं सभिनी खां इम्पॉर्टेंट तव्हांखे हुन परमात्मा जे नज़दीक वठी वञे। कर्म में तव्हांखे हुनजी यादि अचे। कर्म ई अहिड़ो करे इंसान जो हुनजी यादि क़ाइमु रहे। हाणे कर्म करिणो आहे, कर्म पंहिंजे स्वभाव अनुसार करिणो आहे, पर इहो कर्म कंदे वक़्तु असांखे पंहिंजी दिलि साफ़ रखणी आहे। हिकु कर्म हूंदो आहे असांखे वधाईंदो, हिकु कर्म हूंदो आहे असांखे हेठि वठी वेंदो। तव्हां चवंदो मां जुआ थो खेॾियां, उहो बि कर्म आहे। यदि तूं जुआ में रोज़ खटी थो अचे त उहो कर्म आहे, पर हाराए थो अचे त पोइ इहो कर्म कोन्हे, हीउ तोखे हेठि थो वठी वञे। इट इज़ डिस्ट्रॉइंग यू। इहा आसुरी प्रवृत्ति आहे, भई मूंखे हिकदमि कुझु मिलंदो। हीउ असुरनि जो कमु आहे। उहे तपस्या कंदा आहिनि। जेतिरी तपस्या असुरनि कई आहे, ओतिरी तपस्या देवताउनि बि कोन कई आहे। साल घणा तव्हां भागवत पढ़ंदव, 10,000 साल कंहिं तपस्या कई राक्षस, 10,000 साल। डिलिबरेटली हुनखे एक्सपांड कयो अथऊं जीअं असां सोचियूं। पर छा घुरियो अथऊं बदिले में? भई मूंखे कोई न मारे, मूंखे प्राणी बि न मारे, इंसान बि न मारे, मां सुबुह जो बि न मरां, मां राति जो बि न मरां। अहिड़ा वर घुरिया अथऊं, पर हू परमात्मा उनजो त प्रोग्राम फिक्स आहे। लाइफ जेको बॉर्न आहे उहो त मरंदो ई मरंदो। त हाणे तपस्या कंदे वक़्तु असां केतिरी तपस्या था कयूं, इहो इम्पोर्टेंट न आहे। तपस्या कहिड़ी भावना सां था कयूं, इहो इम्पोर्टेंट। तव्हां भले 4 कलाक ड्यूटी कयो, पर कहिड़ी भावना सां था कयो। अगरि तव्हांजे मन में सेवा भाव आहे त पोइ तव्हांखे इहो ई कमु मथे वठी वेंदो। छाकाणि इन जा जेके फल मिलंदा उहे मिठा हूंदा,
अगरि स्वार्थी भावना सां मां कमु कंदुसि त उनजो बि फल मिलंदो, उहो फल कौड़ो हूंदो। अच्छा, मां इहो न चई सघंदुसि मां कौड़ो फल न खाईंदुसि, न। तव्हां कर्म कयो माना तव्हांखे फल खाइणो ई आहे, इट इज़ कंपल्सरी। भगवद गीता चए थी कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन। तंहिंजी माना इहा न आहे त तव्हांखे फल न मिलंदो। तव्हां फल जी आशा न रखो। ग़लति इंटरप्रिटेशन कंदव त तकलीफ़ में पवंदव। फल जी आशा छो न आहे रखणी? तव्हां फल ते ध्यानु ॾींदव, कर्म ते ध्यानु ई न ॾींदव। जॾहिं कर्म ते ध्यानु न ॾींदव त तव्हांजो कर्म ग़लति थी वेंदो। तव्हांजो कर्म ग़लति थी वेंदो त तव्हांखे फल बि ग़लति मिलंदो। पोइ तव्हां ॾोरापो कंहिंखे ॾींदव? ॿियनि खे। तव्हांखे आशा न आहे रखणी, पर फल मिलंदव। कोई चवंदो मां चोरी कंदुसि 2-4 रातियूं, पोइ छॾे ॾींदुसि चोरी। तव्हां ग़लति कमायो, पहिरियों त ग़लति सोचियो, इहो बि कर्म आहे। हिन जो ई तव्हांखे फल मिलंदो। अॼु न सुभाणे तव्हांखे इन जी सज़ा भुगतनी पवंदी। नो वन कैन एस्केप। तव्हां ख़ाली ग़लति वीचार कंदव त इहो बि रिकॉर्ड थींदो, इन जो बि फल मिलंदो। के माण्हुनि खे नाइट मेयर्स ईंदा आहिनि, राति जा अहिड़ा सपना ईंदा आहिनि जो पसीनो छुटी वेंदो अथनि। ॾींहं जो उन सोचनि नथा हीउ सपनो छो आयो, पर ॾींहं जो ग़लति सोचियो अथई, राति जो फल बि मिली वियुसि। The fruit is inevitable. अच्छा, you cannot design fruit. फ्रूट ई जेको आहे, फल कर्म फल जेको आहे, इहो क्यूमुलेटिव आहे। तव्हां हिकु कर्म कयो, ॿियो कर्म कयो, टियों कर्म कयो, चौथों कर्म, हिन जो कॉम्बिनेशन थींदो। मां हिकिड़ो कर्म कंदुसि, मूंखे हिकु फल मिलंदो। ॿियो सेम कमु कंदो, पर फल अलॻि मिलंदुसि, छाकाणि हुन जा ॿिया जेके कर्म आहिनि उहे अलॻि आहिनि। त असांखे कर्म करणो ई आहे, उन मां छुटकारो आहे ई कोन। कर्म कंदे वक़्तु असांखे कंफर्ट मिले, असांखे उन कम में ई मज़ो मिले, ऐं असांजो सुभाउ ईअं ठहियलु आहे कि कोई पर्टिकुलर कम में असांखे जाम मज़ो ईंदो आहे। अहिड़ा नमूने सां कमु कंदा आहिनि माण्हू। कोई खाधो ठाहींदो, अहिड़े नमूने सां खाधो ठाहींदा आहिनि, माण्हू वेठा हथ चटनि। दैट इज़ द स्किल। उनखे ऑलरेडी नेचुरली इहा इंक्लिनेशन आहे। ऐं तंहिंखां पोइ असां पंहिंजो मनु साफ़ु रखूं, भावना साफ़ु रखूं। असांखे पंहिंजो वाधारो करिणो आहे। वाधारो तॾहिं थींदो जॾहिं मनु साफ़ु ऐं शांति हूंदो। तव्हां कोई बि कमु कयो, यू मे बी अ प्रीचर, यू मे बी अ टीचर, यू मे बी अ बुचर। तव्हां कहिड़ो कमु था कयो, दैट इज़ नॉट इम्पॉर्टेंट। इन कर्म में तव्हांजो एटीट्यूड छा आहे? वाई आर यू डूइंग इट? मां पंहिंजे ऐं ॿियनि जे भलाईअ वास्ते थो हीउ कमु कयां, पोइ न तव्हां तरी वेंदो। मूंखे कमाइणो आहे, हीउ मुंहिंजो दुकानु आहे, मां एॾी महिनत सां ठाहियो आहे, मां न कमाईंदुसि केरु कमाईंदो? अरे कल्ह छा त ग्राहक आयो, कटियो मांस, मज़ो अची वियो। हीअ थी वई स्वार्थी भावना। मुनाफ़े ते तव्हांजो अधिकार आहे। तव्हां सेवा था ॾियो, सेवा जो मुबदिलो वठिणो आहे तव्हांखे। न वठंदव तॾहिं बि इहा चरियाइप आहे। पर कंहिंखे ग़लति सलाह ॾियणु, कंहिंखे ग़लति राह ॾेखारणु, कंहिंखे कटणु, इहो स्वार्थी कर्म आहे। ऐं इन जो फल कौड़ो ई मिलंदो। पोइ सज़ा मिलंदी, दुख थींदो, डिप्रेशन ईंदी, बीपी वधंदो, शुगर वधंदी। पोइ तव्हां ॿियनि खे ॾोरापो न ॾेई सघंदव। सो कर्म बि करिणो आहे, लाइकिंग जो कर्म करिणो आहे, भावना साफ़ रखणी आहे, फल मिलंदो ई मिलंदो। ऐं फल असांखे खाइणो ई खाइणो आहे।
ईअं न त पोइ सभु माण्हू ग़लति कमु करे हितां निकिरी वञनि। भई कर्ज़ु वठो, मस्तु मज़ो कयो, ॿी शहर छॾे ॿिए शहर वञो, वरी कर्ज़ु वठो, मज़ो कयो, देश छॾे वञो, कर्ज़ु वठो, मज़ो कयो। हिकु ॾींहुं त मरणो ई आहे। छुटी वेंदो इंसानु? न छुटी सघंदो। अॼु न सुभाणे उनखे सज़ा भुगतणी ई पवंदी, क़ीमत चुकाइणी ई पवंदी। तव्हां रुपयो कंहिंजो फुरींदव, रुपयो तव्हांखे उहो मोटाइण वास्ते वापसि अचिणो पवंदो, भले ॿिए जनम में, टे जनम में, चौथे जनम में तव्हांखे मोटाइण लाइ वापसि अचिणो ई पवंदो। इन करे झूलेलाल पहिरियों पहिरियों छा कयो अथई, राह विराए छॾियईं। मां ॾियण वास्ते आयो आहियां, मां वठण वास्ते कोन आयो आहियां। तव्हां चवंदो न हुनखे ख़बर हुई मूंखे अच्छा चांवर मिलंदा, न, इहा अपेक्षा हुयसि ई कोन। उनजे दिलि में इहो ई हुयो मां माण्हुनि खे जमा कयां, सत्संग ॿुधायां, एकदम क्लीन हार्ट। त असां हिन जीवन में आयासीं ॾियण वास्ते। वी आर हियर टू कॉन्ट्रीब्यूट, नॉट फॉर टेकिंग। असां हिते वठण न आयासीं, जमा करण कोन आयासीं। सभु तव्हां ॾिसो, सॼी सृष्टिअ में एवरीथिंग इज़ कॉन्ट्रीब्यूटिंग। तव्हां सूरज खां वठी शुरूआत कयो, कीड़े ताईं नंढे, एवरीथिंग, एवरी बीइंग इज़ कॉन्ट्रीब्यूटिंग। न त ही चक्कर बंदि थी वेंदो, पोइ प्रलय ईंदो। ऐं असां कॉन्ट्रीब्यूट न कयूं, ठीकु लॻंदो? घर में हिकु भाउ हूंदो आहे, 4 भाउरनि मां हिकु भाउ चए मां न कमाईंदुसि, छा हालत थींदी आहे हुनजी? कोई रिस्पेक्ट हूंदो आहे हुनजो? माउ पीउ बि न पुछंदा आहिनि अहिड़े पुट खे, ॿिया त छॾियो। सो लाइफ इज़ टू गिव। असांखे ॾियणो आहे, जेको तव्हां वटि आहे। पैसो आहे, पैसो शेयर कयो। तव्हां वटि ज्ञान आहे, ज्ञान शेयर कयो। तव्हां वटि प्यार आहे, भक्ति आहे, भक्ति शेयर कयो। तव्हां कुझु न नंढो दुकानु, बसि इहे गोरियूं बिस्किट विकिणी सघो था, तव्हां वटि एतिरी कला आहे, उहा कयो। हिकु मंदर में सत्संग थींदो हुयो, पर जेको सत्संग ॿुधाइण वारो हुयो स्वार्थी इंसानु हुयो। उनजो ध्यानु उन दान पेटीअ ते हूंदो हो। घणा माण्हू अची करे उन में पैसो था विझनि, इते ध्यानु हूंदोसि। घणो अॼु कलेक्शन थियो, इन ते ध्यानु हूंदोसि। पर उते ई हिकिड़ो भाई रहंदो हुयो पासे में, उहो रोज़ अची ॿुहारी पाईंदो हुयो, साफ़ सफ़ाई कंदो हुयो। जीअं सत्संग जे शुरूअ खां पहिरियों ई सभु सफ़ाई करे रखंदो हुयो। इन ते कोई पहिरियों ध्यानु ई न ॾींदो हुयो। हिन माण्हू सॼा माण्हू, सभिनी जो अटेंशन गुरू कॾहिं ईंदो, गुरू छा ॿुधाईंदो। पोइ हिकु ॾींहुं हिनखे पुछऊं, भई तूं आहे केरु, हिते अचें छाजे लाइ, ॿुहारी छो थो पाए? चई मूंखे ॿियो कुझु ईंदो ई न आहे, मां पढ़ियल त आहियां कोन जो तव्हांखे सत्संग ॿुधायां। मूं वटि ॿियो कोई हुनुरु न आहे, भई भॼन ॻायां मां या संगीत ॿुधायां, मूं वटि कोई हुनुरु न आहे। मां ॿुहारी पाईंदो आहियां, इहो सोचां थो भई मां पंहिंजो योगदानु ॾियां। इन करे मां अची करे ॿुहारी पाईंदा आहियूं, साफ़ सफ़ाई कंदा आहियूं, जीअं अचनि माण्हू, वधि में वधि माण्हू अचनि ऐं हिते सत्संग जो लाभ वठनि। हाणे हुन परमात्मा जे नज़र में ही भले साधु इंसानु आहे, ही भले माण्हुनि खे शास्त्र थो ॿुधाए, गीता थो ॿुधाए, उपनिषद थो ॿुधाए, पर इन खे जेके कर्म फल मिलंदा ऐं हिन ॿुहारी पाइण वारे खे कर्म फल मिलंदा, हिन जी क्वालिटी वॾी हूंदव। पहिरियों त हिन जी भावना छा आहे, मां कुझु ॾियां, जेको मूं वटि आहे, मां ॿुहारी थो पाए सघां, बसि मां इहो ई कमु कंदुसि। भावना ॾिसोसि, आई वॉन्ट टू कॉन्ट्रीब्यूट। ऐं हुनजो छा आहे, आई वॉन्ट टू ग्रैब।
तव्हां ग्रैप करे अॼु ॾेखारींदव माण्हुनि खे मां त वॾो वॾो साधु थी वियो आहियां, वॾो संत थी वियो आहियां, हेॾा हज़ार मुंहिंजा फॉलोअर्स आहिनि, हेॾो पैसो मूं वटि ईंदो आहे, हेॾी वॾी कार मां हलाईंदो आहियां, भले दुनिया खे ॾेखारींदो, पर हुन जे नज़र में छा आहे? हीउ ॿुआरी पाइण में कोई ध्यानु बि न ॾींदुसि। अरे एॾी महिनत थो करे, तव्हां अची खाली वियो था, पर महिनत हुनजी आहे। हू ॿुआरी न पाए कचिरो पियो हुजे त तव्हां अची ॿुआरी पाईंदव? कोई ध्यानु न ॾींदो अहिड़े इंसान वटि, पर हुन जी नज़र में ही इंसान वॾो इंसान आहे। त तव्हां कहिड़ो था कमु कयो? दुकान था हलायो, फैक्ट्री था हलायो, कि न डॉक्टर आहियो, जेको बि आहियो, दिलि साफ़ करे इंसान पंहिंजो योगदान ॾे, जेको तव्हां ॾेई सघो। माण्हू पुराणा कपिड़ा बि लिकाए रखंदा आहिनि, इहो त ॾियो, तव्हां कुझु ॾियो। जॾहिं ॾींदव त तव्हांखे ख़बर पवंदी, अरे हिन जी वैल्यू केॾी वॾी आहे। वठण वारो दुखी थींदो आहे, ॾियण वारो हमेशह ख़ुशि रहंदो आहे। ॾियण वारे जो हथु मथे हूंदो आहे, वठण वारे जो हथु हमेशह हेठि हूंदो आहे। ऐं सिंधी क़ौम ॾियण वारी क़ौम आहे। काथे बि वेंदा, कुझु सूखड़ी खणी वेंदा, मिठाई जो पैकेट खणी वेंदा। घर में काई बि न्याणी अचे, भले दुश्मन जी न्याणी अचे, उनखे ख़ाली हथु न मोकिलींदा। ॾियण वारी क़ौम आहे। छो? असांखे सिख्या मिलियल आहे। झूलेलाल वटि जेको हुयो सभु ॾिनी छॾी, राइट इन द बिगिनिंग। इहा असांखे सिख्या मिलियल आहे। सो वी आर गिवर्स। पर हाणे छा थियो आहे? हाणे असां विसरी विया आहियूं। धीरे धीरे असां पंहिंजा शास्त्र गुम करे छॾिया। सिंधी कुझु किताब बचिया ई न आहिनि, सभु गुम करे छॾिया अथऊं। इहा हिकु नंढी स्टोरी झूलेलाल साईं जी असां वटि बची आहे, फॉर्चुनेटली। पर इहा नंढी स्टोरी बि असांखे केॾी वॾी सिख्या थी ॾे। ॾिसो, हिकु हिकु नंढे एपिसोड में केतिरो ज्ञान लिकियल आहे। ही कर्म जो महत्व अथव। तव्हांखे सुठा अच्छा चांवर खपनि, माना प्रॉस्पेरिटी बि खपे ऐं पीस बि खपे, मन जी शांती बि खपे ऐं धन बि खपे, ॿई खपनि। कामयाब इंसान उहो हूंदो आहे जंहिंखे इहे ॿई मिलिया। दुनिया में चवंदा आहिनि कामयाब उहो आहे जंहिं पैसो कमायो। बिलियनर्स अथव, बिलियनर्स, निंड न ईंदी अथनि, वञी पुछो। तव्हांखे निंड बि नथी अचे, तव्हां कहिड़ी कामयाबी कमाई आहे? वॉट इज़ डेफिनेशन ऑफ सक्सेस फॉर यू? Unless you are peaceful, everything else is unimportant in life. They are all non-essentials of life. Essential is peace of mind. असां essential पासे था कयूं ऐं नॉन essential जे पुठियां था वञूं। तव्हां कमायो, तव्हां गाॾियूं रखो, हवाई जहाज रखो, पंहिंजा प्राइवेट जेट्स रखो, नो प्रॉब्लम। पर सची कमाई आहे उहा पीस ऑफ माइंड आहे। इन करे वाइट राइस, इट वॉज अ सिंबल ऑफ रिचनेस एंड पीस। इट इज़ अ सिंबल। अॼु असांखे चांवरनि जी क़ीमत न आहे, पर उन ज़माने में चांवरनि जी क़ीमत हुई, सिंध में ख़ासि करे। सो सक्सेसफुल माण्हू उहो ई आहे जंहिंखे मन पहिरियों शांति आहे। हिकु नंढे रूम में थो रहे या महल में थो रहे, उहा सेकेंडरी ॻाल्हि आहे। उन ते लिमिट न आहे। राजा जनक राजा हुयो, पर उनखे चएसि धरतीअ ते सुम्ह, धरतीअ ते सुम्ही पवंदो। राम, प्रभु राम पाण राजा हुयो। सुभाणे उनजो राज तिलक थियणो आहे सुबुह जो, ऐं चवनिसि था वन में वञ, जंगल में वञ, शांति में। ठीकु आहे, कपिड़ा मटाए छॾियईं, हल। कृष्ण पाण राजा हुयो, सभु छॾींदो वियो। पैदा थियो, जॻहि छॾे ॾिनई, माउ पीउ खे छॾे ॾिनई,
राधा खे छॾे ॾिनई, गोपिन खे छॾे ॾिनई, वधंदो वियो वधंदो वियो। भाई मुंहिंजी ड्यूटी छा आहे? त लिमिट न आहे। तव्हांखे राजा थी करे ई रहणो आहे हिन संसार में। पर राजा आहे केरु? शाहनि जो शाह आहे केरु? झूलेलाल खे चवंदा आहिनि शाहनि जो शाह। मिर्ख शाह त ख़ाली शाह आहे, पर झूलेलाल शाहनि जो शाह आहे। मतिलबु छा आहे? जंहिंखे कुझु बि न खपे उहो शाह हूंदो अथव। चाह गई चिंता मिटी मनवा बेपरवाह, जिनको कछु न चाहिए वो ही शहनशाह। तव्हां ॾिसो झूलेलाल जो फोटो ॾिसो, शाह वांगुरु ड्रेस अथसि। Symbolically he is king, means he is active person, active but peaceful। ऐं इहो संदेश आहे हिन एपिसोड जो। You got to act, you must be dynamic, but you must be peaceful। ये ॿई कंडीशंस अथव लाइफ जूं। If you cannot fulfill these two conditions, your life is in trouble। इहो ई असांखे कर्मयोग वापसि मिलंदो जॾहिं झूलेलाल जो मंदरु ठहंदो। 5-7 एपिसोड खां पोइ वरी हिकु कथा ईंदी ऑन सिमिलर लाइन्स। उन टाइम ते वरी इन ते असां डेप्थ में वीचार कंदासीं। पर अॼु जो सत्संग आहे कर्म करिणो आहे, लाइकिंग जो कर्म करिणो आहे, दिलि सां कर्म करिणो आहे। इन में स्वार्थी भावना पासे रखणी आहे, सेवा भाव हुजे। तव्हां फ़ी वठो पंहिंजे कर्म जी, केतिरी बि फ़ी वठो। के माण्हू मिंट जी फ़ी हूंदा आहिनि। मुंहिंजे मिंट जी फ़ी अथव 5 लख रुपया, भले वठो तव्हां, नो प्रॉब्लम। तव्हां अभ्यास कयो आहे, तव्हां एॾो रिसर्च कयो आहे, तव्हां एॾी सॼी उमिरि विञाई आहे, यू डिज़र्व इट। तव्हां केतिरी फ़ी था वठो, दैट इज़ नॉट इम्पॉर्टेंट। पर तव्हां उहो कमु दिलि सां ऐं हुनजे इंट्रस्ट में कयो था, सेवा भाव सां कयो था, उहो इम्पॉर्टेंट आहे। त भावना साफ़, कर्म बि करिणो आहे, वणे बि कर्म, ऐं भावना असांजी साफ़ हुजे। ऐं इहो ध्यान में हुजे असांखे कॉन्ट्रीब्यूशन ॾियणो आहे। वी आर हियर टू कॉन्ट्रीब्यूट, टू गिव, नॉट टू टेक। अॼु एतिरो ई काफ़ी।